मदीने पाक जो शहर आ। सैयदना फारूक आजम सभई तो रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जी खिलाफत जो दौर आ। मानू पांजे पांजे घरन में आराम सां सुता पिया हन। हजरत अमीर उमर जी आदत हूंदी ही रात थे चमड़ा पोश यानी लिबास तब्दील कंदो हो। पांजी जेका असुल हैयत शक्ल सूरत उहो लिबास मटाए इए ॿियो लिबास पाए रात जो चोरी सॼे सारे मदीने जो पहरो ॾींदो हो। आहे अमीरुल मोमिनीन, चओ सुभान अल्लाह। मौलाना जलालुद्दीन रूमी मसनवी में वाक़ियो लिखियो आहे ऐं ॿियनि बुज़ुर्गनि भी इहो वाक़ियो हदीस जे किताबनि में लिखियो आहे त हिकिड़ो रूम जे तरफ़ जो एलची आहे, उन एलचीअ खे ख़त ॾेई बादशाह मोकिलियो त मुसलमाननि जो जेको बादशाह हुआ उमर हे ख़त मुंहिंजो उन्ही खे वञी ॾे। वो एलची उतां हलियो मदीने पाक में अची पुछा कि हिरियल हो न बाबा बादशाह काथे आ? मदीने में पुछा कंदो अथे। मदीने जे मुसलमाननि चयो असांजो बादशाह आहे ई कोन। केरा अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। असां मुहम्मद करीम जे उम्मत ऐं परवानन ऐं गुलामन अल्लाह जे मञण वारनि जो हाकिम अल्लाह आहे, ॿियो असांजो हाकिम आहे कोन को। उमर छा आहे? उमर उमर असांजो अमीर आहे, अमीरुल मोमिनीन आहे। बादशाह न आहे, बादशाह ख़ुदा आहे। भला ॾियो ख़बर तव्हांजे अमीरुल मोमिनीन जो हाउस किथे आ, घर किथे आ, ऑफिस किथे आ, फैसला कहिड़ी जाइ ते कंदो आ? मुसलमान चवनि था असांजे अमीरुल मोमिनीन जो बिल्डिंग कान्हे, महलात कान्हे, कखायो घर झूपड़ी आ। फैसला जेके भी कंदो आ सो मुहम्मद करीम जे मुसल्ले ते वेही मस्जिद नबवी में फैसला कंदो आ। हाणे काथे हूंदो अलाए ख़बर कान्हे। हिकिड़े माण्हू चयो मूं ॾिठो त सुबुह जे टाइम परे पासे मदीने खां गाह जी भरी पे खयूं आयो। सुभान अल्लाह। ॿिए चयो त न तो सुबुह जी तो ॻाल्हि करे मूं मंझंदि ॾिठो मांसि त मदीने खां फलाणे पासे बाग में सुतो पियो। कहिड़े में? फलाणे बाग में। मुंहिंजा प्यारा दोस्तो अमीरुल मोमिनीन बाग में सुतो पियो आहे। ओ रूमी एलची मुजादा हुन जे हथ में तलवार आ, हुन जे हथ में कपड़ा सोना हन, हुन जो लिबास आला दर्जे जो आ। भले उठ ते सवार थी आयो आ, ॾस ते बाग में वञे। बाग में न को चौकीदार आ, न को पहरेदार आ, न को गार्ड आ, का शइ कान्हे का। हज़रत अमीर उमर थकिजी पियो आ, रात जे जागण वारो। हाणे छा कीअं आ? बन्नो आ, बन्नो बाग जो बन्नो। उन बन्ने खे सेरांदी करे पट ते सुतो पियो आ। अधु छांव आ, अधु उस आ, फूक निंड में पियो आ। भर में दुरो आ, देड़ो जैसा माण्हुनि खे सज़ा ॾींदो हो उहो रखियो पियो आ। मुंहिंजा दोस्त सॼो जिस्म मिटीअ में भरियो पियो आ, का ख़बर कान्हे, का निंड जी हालत में आ। हे जीअं जो आयो मथा अची बीठो, दिल में सोचई त हिन जे नाले खां असांजे रूम कैसर ऐं किसरा जे बादशाहनि जो साहु वेंदो आ। हिन जो हालत अहिड़ो आहे जो न के चौकीदार आ, न हिन जो हथियार आ, न मारी आ, न बिल्डिंग आ। ईअं सुतो पियो आहे। असांजा बादशाह नालो ॿुधी उमर खां डिॼंदा हन। अॼु मौक़ो मिलियो आहे, छो न हिन खे हिते ख़तम करे छॾियां। अकेलो आहे, मदीने खां ॿाहिरि आ, बाग में सुतो पियो आ। चौकीदार बि को कोन्हेसि, मुंहिंजे पोयां बि को कोन आयो आ। असांजे बादशाहनि जी रत सुकाए छॾी अथई, छो न अॼु हिनखे वारो वठी मारियूं? हलियो वञा, मूंखे छा कंदा? मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो किताब लिखनि था, हुन इरादो कयो त हिनखे मारण जी कोशिश कयां। हीअं तलवार कढियाई, कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी। हज़रत अमीर उमर जे पेरनि मां ज़मीन मां हिकिड़ो शींहुं ॿाहिरि निकिरी आयो। जमल उन्ही एलची जी नज़र उन शेर जे मथां पई, अहिड़ी हुनखे दहशत थी जो हुन खां तलवार छॾाइजी वई, दाह करे पट ते वञी किरियो आ। किरण सां हज़रत अमीर उमर आवाज़ ते जागी पियो आ। अञा जो निहारे त को माण्हू आ जेको फतके पियो।
अबा केर हुनखे उथारियई, हुनखे छंडियई, छा ॻाल्हि आहे, तोसां केरु विढ़ियो आहे? चई को कोन मूंसां विढ़ियो आहे, मां फलाणे बादशाह जो एलची आहियां, तुंहिंजी पुछा करे मदीने मां हिते पहुतो आहियां, मुंहिंजो इरादो ख़राब थी पियो त अकेलो आहियां, मां तोखे मारे छॾियां, पर मां मारे न सघुसि, हिकिड़ो कुदरती तुंहिंजे पेरनि खां शींहुं निकितो आहे, हाणे त नज़र कोन थो अचे, उनजे रोब जे करे मां किरी पियो आहियां। हाणे ॾे ख़बर, हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ करे छॾियो। चे माफ़ त कई, पर इहो शींहुं काॾे वियो? उमर साईं चयो त मूंखे का ख़बर कान्हे काॾों शींहुं आयो ऐं काॾे वियो, पर मां एतिरो तोखे ज़रूर थो चवां, वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु, अल्लाह जे क़ुरान जो वाइदो आहे, जंहिंजी रब ते तवक्कल हूंदी आहे, रब करीम उन जे लाइ काफ़ी हूंदो आहे। मुंहिंजी हिफ़ाज़त शेर कान कई आहे, मुंहिंजी हिफ़ाज़त चौकीदार कोन कंदो आहे, मुंहिंजी हिफ़ाज़त मुंहिंजो अल्लाह पाक फरमाईंदो आहे। पोइ मर्ज़ी अथसि शींहं जे हथां कराए, कहिड़े हथां कराए, उहो अल्लाह जो कानून आहे। हुन एलचीअ खे एतिरो त दिलि ते असरु थियो त ही रोब बादशाही न आहे, ही रोब हुकूमत जो न आहे, ही रोब कंहिं ॿिए पावर जो न आहे, हिन में जेको रोब आहे सो अल्लाह जे ज़िक्र जो आहे, दीन जे सचाई जो आहे, नबी करीम जे शरीयत जो आहे। इरादो मटाए चवे थो वापसि कोन थो वञा, ओ अमीर उमर मूंखे बि मोहम्मद करीम जो उम्मती बणा। चओ ला इलाहा इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमान थी हज़रत उमर चयोसि वापसि वञ, जे अफ़सोस आहे मूंखे इस्लाम ऐं जन्नत मां कढी जहन्नम ॾे थो मोकिली, मां वापसि न वेंदुसि। मूंखे इक़्तिदार हो, मूंखे पैसा मिलंदा हुआ, मुंहिंजी नौकिरी हुई, मूंखे अलाउंस मिलंदा हुआ, मुंहिंजे लाइ सभु कुझु हुकूमत जे तरफ़ खां सहूलतियूं हुयूं, पर मुंहिंजो ठिकाणो जहन्नम हुयो। हाणे अल्लाह पाक मुस्तफ़ा जे ग़ुलाम जे सदके मूंखे जहन्नम खां बचायो आहे। मूंखे दुनिया न खपे, मूंखे आख़िरत खपे। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला रात जे टाइम ते चमड़ा पोश करे घुमे थो, मदीने जी हिफ़ाज़त पियो करे, चौकीदारी पियो जे। हिकिड़े महल्ले मां लंघियो त अंदरां आवाज़ आयो, ॿार जे रोअण जो। नंढड़ो ॿार आहे, रोए थो, बीह रहियो, कचो घर आहे, ॿाहिरां कोट बंगलो मालात कान्हे का, खजनि जा छड़ा फड़ा, खजनि जूं काठियूं, खजनि जूं लामूं टारियूं ॿाहिरां घर खे आयल आहिनि। बीही कनाइण लॻो, माई पई ॿार खे चवे बस कर, चुप कर, तुंहिंजो पीउ फलाणी जंग में शहीद थी वियो, मां रनज़ाल आहियां, मां तोखे काॾों मानी ॾियां, काॾों भत ॾियां, काॾों चांवर ॾियां, किथां मां तुंहिंजे लाइ अटो आणियां। मुस्लमाननि जो अमीर उमर बादशाह थियो आहे। क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो, मुंहिंजा हथ उमर जे गिचीअ में हूंदा, ख़ुदा जे दरबार में पेश करे दाह ॾींदसि। असांजी संभाले नथो लहे, रो न, चओ पंहिंजी क़िस्मत खे सुबुह थिए त किथां पिनी मंगी खाराया, बचड़ा बस कर, आधी रात मां रनज़ाल काॾे वञा। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पघर अची वियो। मुंहिंजा दोस्त लफ़्ज़ ॿुधी सॼी जान कांडार जी वई, सॼी जान में ॾकणी पैदा थी। उते ई उन्ही पेरनि ते वापसि मोटियो आहे, पंहिंजे नौकर खे उथारियईं, बाबा उथी बैतुल माल जी चाबी खोल। उन बैतुल माल जो तालो खोलियो आहे, पाण हज़रत अमीर उमर अटे जी बोरी पंहिंजे कुल्हे ते खई आहे। नौकर खे जी पुठियां पुठियां फलाणो ॿियो सामान थी सो खयो अचो, जेके लवाज़मात आहे से खणी आयो। अची दरवाज़ो आवाज़ ॾिनई, माई चो केरु?
माई के चवण लगो मां मदीने जो मुसाफ़िर आहियां। छो आयो आहियां? मां तुंहिंजो आवाज़ ॿुधो आहे, बचड़े खे रोअण जी हालत में ॾिठो अथमि। तो चयो पे त हुनखे बुख लॻी आहे, हुनजो पीउ शहीद थी वियो आहे। मूंखे रहम आयो आहे, मां पंहिंजे घरां तुंहिंजे लाइ अटो खणी आयो आहियां। हे अटो मूंखां वठो। माईअ चयो अदा तुंहिंजूं लख महिरबानियूं। हे गिहो आहे, तुंहिंजूं लख महिरबानियूं। हे भाॼी दाल पाणी आहे, तुंहिंजूं लख महिरबानियूं। फलाणी शइ आहे, सॼो सामान ॾेई मुंहिंजा दोस्तो चवे थो हाणे महिरबानी कर। हिकिड़ी महिरबानी कर। कहिड़ी महिरबानी कयां? तो अगारो उमिरि खे पे पिटियो, उमिरि जे लाइ घटि वधि पे ॻाल्हाई। हाणे महिरबानी कजे, मुते राज़ी आहे त उमिरि खे माफ़ करे छॾजांइ। माई ते चए न, कतई माफ़ न कंदसि हुनखे। ॿियो जेकॾहिं तोखे कंहिंखे को कमु आहे, यानी कंहिंखे माफ़ी जे लाइ चवणो आहे, मुंहिंजे सिर खे वढे छॾिणो आहे, वढे छॾ, पर मां उमिरि खे माफ़ न कंदसि। मां क़यामत जे ॾियारे रसूलुल्लाह जे आॾो, ख़ुदा जे आॾो फरियाद कंदसि। मुंहिंजे संभाले नथो लाइ, वरी ॿीहर मिंथूं कयसि, महिरबानी कर, ख़ुदा जे हबीब जे आॾो शर्मिंदो हुनखे न कजां, अल्लाह जे आॾो हुनजी दुआ न ॾिजां। बार बार चवंदो रहियो। जंहिंमहिल माई ॾिठो त हाणे छॾे नथो, माई चयो भला तुंहिंजो उमिरि में वञे छा? तूं केरु? उमिरि तुंहिंजो भाउ आहे, उमिरि तुंहिंजो अज़ीज़ आहे, उमिरि तुंहिंजो छा थींदो आहे? हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। पाण फरमाइनि था उहो उमिरि ॾोहारी मां तुंहिंजे आॾो बीठो आहियां, मूंखे ख़बर कान हुई, हाणे ख़बर पई आहे, मूंखे ख़ुदा जे आॾो माफ़ फरमाइजां। माई हैरत में अची वई त स्याह सफ़ेद जो मालिक, ईरान अफ़गानिस्तान दुनिया जे ख़िते ते जंहिंजो नालो मशहूर आहे, अॼु मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठी रहियो आहे। माईअ खे अखियुनि मां पाणी आयो, चए थी मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ करे छॾियो। ओ मुंहिंजा अदा, इहे हाकिम कद अफ़लह मन तज़क्का, इहे ई कामयाब आदर पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयो। वज़कर अस्म रब्बिही फसल्ला, अल्लाह पाक जो ज़िक्र बि कंदा रहिया ऐं नमाज़ बि पढ़ंदा